ड्रखन अलग गोट शेरखान खखरानी के रहवासीन औरतुन ऐं मर्दन इसहाक मोहम्मद अली मुख्तियार खातून सुबान खातून ऐं ॿियनि हफ़्तो अॻु वारी खणण वारे मामले तां फायरिंग में क़तल थियल अब्दुल लतीफ़ खखरानी के कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन नबी शाह वगण बस स्टॉप जैकाबाद रतोदिरो इंडस हाईवे रोड ते रुकावटूं रखी टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो आहे। उन मौक़े ते हुननि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बेगुनाह बेॾोह मारियो अथई हुकूमत अदालत नथी करे। असांजे सरदार अमीर क़ुरान न्याणियूं आहियूं, असां मञियोसीं आमना कईसीं। हाणे मथे धाड़ेल रोपू छो मथां असां 3-4 घर ख़ाली करे भॼी विया आहियूं। असांजो ढोर वञे थो, गुपट असांजा ॿार अचनि था, उन्हनि खे धक हणी मारनि था। हाणे तव्हां अदालत कयो, असां रड़ियूं था तव्हां वटि कयूं। असांजो भाउ मारियो अथऊं, हाणे अदालत असांजी नथी थिए। जी अदालत कंदव त असां हेठि टोड़ींदासीं, जे न त असां हिते वेठा हूंदासीं। असां अञा वधीक अॻिते विया आहियूं। असांजी नथी थिए अदालत। असांजी अदालत चयो मथां वेठा आहिनि रूपोच झलियूं, असांजे ॿार बचे खे रहंदो बि उलरां था कनि, असांखे कढणु। असांजा पाणी बंदि कया अथऊं, असांजा ॿार बचो असांजो तंग रखियो अथऊं, असांजा माल तंग रखिया अथऊं। असां सां ज़ुल्म आहे। भाउ रस्ते वेंदो न कंहिं सां ॻाल्हाई न ॻाल्हायां ओचिते आहे भाउ सां त अब असांजो घोट कुठो अथऊं उहे गिरफ़्तार करे ॿधो जेसि ताईं उनजा दुश्मन असांजे मथे हेठि जायूं, असां जूं हुन जूं मथे जायूं असां सां ज़ुल्म था कनि। पुलिस नथी अचनि, उन्हनि खां कुझु बि न हो। रूपोश धाड़ेल माण्हू रहायूं जाइन ते वेठा आहिनि, अञा बि मथे जाइन ते चढ़िया वेठा आहिनि। पंहिंजे बनड़ीअ ते वियो आहे, उन बनीअ त ना हक़ कयो अथऊं, अनड़ो पियो गॾाए, उन न को लकुड़ न को छा बा असां सां ज़ुल्म कयो अथऊं। धाड़ेल माण्हू रूपोश रहायूं वेठा आहिनि, राति ॾींहुं हथियार झलियूं। असां ॿार लिकरनि था, घर उहे वैरान करे आया आहियूं। ॿार लिकरनि था उते मथां जाइन ते उन्हनि खे उलरां था कनि। पुलिस जी अदालत नथी करे, उते आई जेको 2 ॾींहं मोड़ी ॾींहुं वेही मोटी असांजी हुन खां पैसा वठी पुलिस वेही रही। धरणो असां आयो आहे, असांजो भाउ मारियो अथऊं जेको आहे त अॻ में असांजो शो हुयो, थोरो जहिड़ो शो हुयो ज़मीन जे हिन हिसाब सां। पोइ उन खां बाद विच में सरदार अमीर पिया, उन्हनि जा 4 छोकिरा धकिया पुट हुया। उन अब्दुल लतीफ़ जेको मरी वियो आहे, शहीद जेको थी वियो आहे, उनखे 4 छोकिरा पुट धकिया, 3 भाणेजा हुआसीं, ॿिया सौट हुआसीं, 10 माण्हू धकिया कुहाड़ ॾिनो बेलचनि सां, उन्हनि सां धकिया बंदूकनि सां, हिकिड़ो बंदूक सां उहो भाणे जो धकियुसि। उन में असां इस्पताल में विधोसीं। असांजो मुतालबो आहे त जेको आहे त उन्हनि खे गिरफ़्तार करे। असां ग़रीब आहियूं, मज़लूम आहियूं, असां वधीक विढ़ण जहिड़ा न आहियूं, असां मज़लूमनि जी मदद करे। अवां मुज़ाहिरो कंदड़ औरतुनि ऐं मर्दनि जा वीचार ॿुधा। हुननि जो चवणु हो त जवाबदार धुर अली दोस्त खखरानी वारनि खे नबी शाह वगण पुलिस गिरफ़्तार नथी करे। हुननि चयो त असांखे वधीक जानियुनि जो ख़तरो आहे। SSP शिकारपुर ऐं ॿिया वसवारा नोटिस वठी जवाबदार गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾियारीनि। असगर थईम, टाइम न्यूज़, ड्रखण।